वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। क़ुल या इबादियल्लज़ीना अस्रफ़ू अला अनफ़ुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीअन इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। हर किस्म जी हमने सना अल्लाह मालिकुल अल्लाह ज़ुल जलाल वल इकराम आक़िबुल आक़िबीन अरहमुर राहिमीन खैरुल फासिलीन रब्बुल आलमीन जलाल। दुरूद सलाम प्यारे पैगंबर साक़ी कौसर इमाम आज़म कायद आज़म रहबर आज़म मुर्शिद आज़म मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पे मुख्तसर हमदे सलात के बाद के जलसा दीनी प्रोग्राम अल्लाह के खातिर ही मुख्तसर महफिल जिंदगी में कदम कदम थींदियूं आहिनि। वरी मौक़ो मिले नसीब जी ॻाल्हि सब गॾिजी अल्लाह रब्बुल आलमीन जे घर में जमा चाहे। मक़सद इहो आहे त पंहिंजो इहतिसाब कयो ऐं पंहिंजी इस्लाह कयो। मुसलमानों कहिड़ा तन्हाई में वियो, अकेलाई में वियो, वक्ती तौर ते दुनिया का विचार छॾे पोइ वियो, दुनिया का गम दुख परेशानियों वक्ती तौर ते एक साइड ते रखी वियो। घणो न चंद मिनटन लाइ सोचो, कहिड़ी सोच तो मुंहिंजे रब मूंखे छा लाइ मोकिलियो ऐं मां कयां छा पियो। मुंहिंजे रब मूंखे ठाहियो छो हो, मूंखे जिंदगी छो ॾिनी हुई, मूंखे ख़लक़ियो ऐं पैदा छो कयो ऐं आउं छा पियो कयां। ऐं गॾोगॾु पंहिंजे ज़िंदा ज़मीर खां जवाब वठंदा करणो छा हुयो, छा करे वेठासीं, छॾणो छा हुयो ऐं छा छॾे वेठासीं। ऐं पोइ सोचो हे जेका नेमत रब्बुल आलमीन अख ऐं नज़र अता फरमाई आहे, इन अख सां असां पंहिंजे रब जो नाफ़रमानी घणियूं कयो आहे। ये असांजी निगाह केतिरी गुनाह सां भरियल आहे, पंहिंजे ज़मीर खां जवाब वठो। ये असांजी ज़बान जंहिंसां गुफ्तगू करियूं था, कूड़, ग़ीबत, चुगलखोरी, ताना, महना, धोखेबाज़ी, गार गंद, लानत, केॾा जुर्म हिकिड़ी ज़बान सां करियूं था। पंहिंजे ज़िंदा ज़मीर खां जवाब वठो त ज़बान केतिरी गुनाह सां भरियल आहे। पंहिंजे वजूद वरी दिल ते गौर करियो, हिन दिल में अल्लाह जी मोहब्बत हुजण खपे हा। छाजी मोहब्बत असां पाले रखी आहे। इन दिल में महबूब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत हुजे हा। उन जाइ ते असां कहिड़ियूं मोहब्बतूं संभाले रखियूं आहिनि। ईअं लॻे थो कि पूरो वजूद गुनाह सां भरियल नज़र अचे थो। कलम हथ में खयो आहे या पंहिंजे आङिरनि सां मोबाइल जी स्क्रीन ते असां लिखियो आहे। हिन हथ जे आङिरनि केॾा वॾा गुनाह कमाया आहिनि। कॾहिं गुनाह ॾांहुं पेरनि जे ज़रिए पंधु करे पहुता आहियूं। असांजा पेर केॾा गुनाह सां भरियल आहिनि। नज़र ईअं अचे थो असांजो पंहिंजो ज़मीर असांखे जवाब ॾींदे चवंदो हे अल्लाह जो बंदा तूं वॾो गुनहगार। अव्हांखे नथो चवां, आउं बि हिन में शामिल आहियां। पंहिंजी ज़िंदगी जा एहतिसाब करियो, पंहिंजे अदाउनि जा एहतिसाब करियो।
राज़दारी जो महफिलो उन्हनि जो एहतिसाब करियो, दोस्ती तन्हाई जे औकात जो एहतिसाब करियो। चंद माण्हुनि सां गॾु वेहंदा आहियूं, दीनदार हुजनि, नेक हुजनि, बुज़ुर्ग हुजनि, वॾड़ा हुजनि, पोइ पाण खे नऊज़ुबिल्लाह अदाकारी वॾी ईंदी आहे, कचहरी आहे, ॾाढा नेक बणिजी ईंदा आहियूं, ॾाढा सुठा बणिजी ईंदा आहियूं। चार चङा ॾिठासीं, वेस मटिजी वियो, नेकी जी ॻाल्हि शुरू थी, माण्हुनि जे साम्हूं वॾा नेक नज़र आयासीं। तन्हाई में वियासीं त छा हुयासीं, अकेलाई में वियासीं त छा हुयासीं, वालिदैन साम्हूं हुया नेक हुयासीं, उस्ताद साम्हूं हुयो परहेज़गार हुयासीं, मुआशिरे जा के बुज़ुर्ग वॾा साम्हूं हुया, असां हुस्न अखलाक जा पेकर हुयासीं। पर जेॾी महिल अकेलाई जी महफ़िल में आई, पोइ असां वरी मोटी नऊज़ुबिल्लाह पंहिंजी असलियत खे अची वियासीं। ही ज़िंदगी केॾी गुनाहनि सां भरियल आहे। मुसलमान पोइ जॾहिं जबलनि जहिड़ा गुनाह सां गॾु कया, पोइ असांखे माफ़ी जे लाइ कुझु निकिरणो पवंदो, पंहिंजे रब खां पंहिंजा ॾोह माफ़ कराइणा पवंदा। इएं जबलनि जे ॾाढो उन्हनि जो वज़न खणी अल्लाह जी अदालत में त कोन बीहंदासीं। सॼी ज़िंदगी गुनाहनि सां भरियल हुजे, हे बंदो सिर्फ़ गुनाह खणी अल्लाह रब्बुल आलमीन जी अदालत में बीहे, छा हिन जो हाल थींदो? मुसलमानों उन्हें करे इन वक्त में, इन लहज़े में, इन साथ में, इन घड़ी में सुभान के को ॾिठी आहे। रब्बुल आलमीन फरमाए तो कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम, ए मुंहिंजा गुनहगार बंदो, ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, पंहिंजे रब जी रहमत खां कॾहिं मायूस न थियो। इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ, मायूस इन करे न थियो, अल्लाह वाजा सभु ॾोह माफ़ करे छॾींदो। निगाह जा गुनाह तॾहिं बि माफ़, ज़ुबान जा गुनाह तॾहिं बि माफ़, दिल जा गुनाह, हथनि ऐं पेरनि जा गुनाह तॾहिं बि माफ़ थी वेंदा। अल्लाह ही सभु माफ़ थी वेंदा। असांजा गिनो गुनाह त बेशुमार आहिनि, अल्लाह जो वजूद पूरो गुनाह सां भरियल आहे। अल्लाह ख़ताओ कबीरा गुनाहनि जा असीं इर्तिकाब करण वारा इंसान आहियूं। अल्लाह फरमाए तो सभु माफ़ थी वेंदा। इन करे इन्नहु हुवल गफूरुर रहीम, अल्लाह अल गफूर वाहिद अर रहीम बि आहे। तव्हां हथ खणो त सही, पंहिंजे रब जे साम्हूं दरख़्वास्त करियो, इल्तिजात करियो, सवाल त करियो। सॼी ज़िंदगी हिकिड़ो जुमिलो चवंदे चवंदे असां गुज़ारे छॾी, साईं गुनाहगार आहियूं, छा असांजा गुनाह माफ़ थींदा? साईं गुनाहगार आहियूं, असांखे कंहिं ज़रिए जी ज़रूरत आहे, कंहिं वसीले जी ज़रूरत आहे। अर्श जो रब फरमाए तो न, ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, केॾा बि ज़ालिम छो न हुजो, अल्लाह जी रहमत खां कॾहिं बि मायूस न थियो। तव्हांजे विच में अल्लाह जे विच में का बि रुकावट कान्हे का, तव्हांजे विच में तव्हांजी तौबा जे विच में का बि रुकावट कान्हे का, तव्हांजे विच में अल्लाह जी रज़ा जे विच में का बि रुकावट कान्हे का, कंहिं टे इंसान खे शामिल करण जी का ज़रूरत कान्हे। तव्हां चओ ए अल्लाह, ए मुंहिंजा अल्लाह, ख़बर अथव केॾो महिरबान। असां पहिरियों सोचियो आहे त अर्श जो रब केॾो महिरबान, उनजी महिरबानी जो आलम छा आहे, उनजी रहमत जी वुसअत केतिरी वसी कुशादी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, रब्बुल आलमीन फरमाए थो, मन अतानी यमशी अतैतु हरवला, मुंहिंजो बंदो जेकॾहिं मूं ॾांहुं हली ईंदो आहे, मुंहिंजी रहमत ड्रोड़ी जो इस्तक़बाल कंदी। त मुंहिंजो बंदो मूं ॾांहुं आयो त आहे, गुनाह छॾे मोटियो त आहे, तॾहिं रब्बुल आलमीन फरमाए थो, अनीबू इलल्लाह, पंहिंजे रब ॾांहुं मोटी अचो। मिन क़ब्ल अन यातियकुमुल अज़ाब, इन खां पहिरियां त तव्हांजे मथां अज़ाब अची वञे। वत्तबिउ अहसन मा उनज़िला इलैकुम मिन रब्बिकुम मिन क़ब्ल अन यातियकुमुल अज़ाब बग़्ता व अंतुम ला तशऊरून। अल्लाह फरमाए थो, किथे अचानक हादसो थिए, जिंदगी ख़त्म थी वञे, इन खां पहिरियां मलकुल मौत अचे, इन खां पहिरियां सकरात जो मंज़र अचे, इन खां पहिरियां अचानक ओचितो अल्लाह जी पकड़ अचे, ऐं यातियकुमुल अज़ाब बग़्ता, अल्लाह फरमाए थो ओचितो अल्लाह जी पकड़ अचण खां पहिरियां रब ॾे मोटी अचे। कुरान की तालीम जा पाबंद बणिजे, फरमान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तालीम जा पाबंद बणिजे, तो अॻिते वरी अल्लाह इंसानियत जे बहाने जो रद्द कयो।
केड़ो अल्लाह ताला फरमाए तो तकुल नफ्सु या असता अलामा फररतु फी जंबिल्लाह व इन कुन्तु लमिन अस्साखिरीन। रब्बुल आलमीन फरमाए तो को सुभान ई न चवे या हसरता हाय मुझी हलाकत, हाय मुझी बर्बादी, हाय मुझले तबाही मुते अफसोस रे मा फररतु फी जंबिल्लाह। मो अल्लाह की जात के बारे में दाढ़ी सुस्ती की, दाढ़ी गफलत की है। वाकई मुसलमानों असी सब गाफिल है, नमाज का गाफिल, फराइज का गाफिल, नवाफिल का गाफिल, कुरान साला साल बंद पे हुआ कुरान की तालीम का गाफिल, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सिखाने दुरूस ऐ असबाब का गाफिल। अल्लाह फरमाए तो बंदो ई न चवे मा फररतु फी जंबिल्लाह व इन कुन्तु लमिन अस्साखिरीन। अल्लाह मजाक करण वाला मजाक कंदा आ उनन सां गॾु हूंदोस, चंद माण्हू टाक ॾेई तुंहिंजे हुकुम खे टारींदा आ उनन सां गॾु हूंदोस। व इन कुन्तु लमिन अस्साखिरीन। अल्लाह के दीन जा दुश्मन हुया, मुंहिंजी ज़िंदगी उनन सां गॾु गुज़री वई। अल्लाह के गुनहगार ऐं ज़ालिम हुया, मुंहिंजी ज़िंदगी उनन सां गॾु गुज़री वई। रब्बुल आलमीन फरमाए तो सुभाणे न चइजो अॼु मोटी अचो, अॼु मोटी अचो। तूबू इलल्लाह जमीअन अय्युहल मुमिनून लअल्लकुम तुफ्लिहून। अल्लाह फरमाए तो कामयाबी चाहियो था तो तौबा करो, साजिद में अमान लानो चाहियो था, पुल सिरात ता गुजरण चाहियो था, जन्नत में आला दरजात ते बुलंद ऐं फाइज थियण चाहियो था, तो तौबा करियो लअल्लकुम तुफ्लिहून त जीअं रब्बुल आलमीन जे साम्हूं अमा कामयाब थिए। एक मिसाल खणो, को नौजवान गुनाह करे, का गलती करे, को उनका माशरे में जुर्म थी वने, जेको माशरे में ऐब समझ ईंदो आ, उनके वालिद के ख़बर पवे, केॾो शर्मिंदा थियो, केॾो परेशान थींदो। मूं त ग़लती लिकाए कई, मूं त गुनाह लिकी कयो, माशरे के ख़बर पइजी वेंदी हाण त मुंहिंजी इज़त जो मसलो, हाण त मुंहिंजे वकार जो मसलो आ। अल्लाह जा बंदा इन्हें खां ॾिनी तो ॻोठ वारनि खे ख़बर न पए, इन्हें खां ॾिनी तो तो माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी, तो इन्हें खां बि ॾिनी तो इंसानियत सॼे लोक में ॻाल्हि हली वेंदी, तो इन्हें खां बि ॾिनी तो मुआशरे में मुंहिंजी ख्वारी थी वई। सोच उन वक़्तु छा थींदो जॾहिं तूं अल्लाह अहकमुल हाकिमीन जी अदालत में ईंदे, पूरी इंसानियत जूं नज़रूं तुंहिंजी तरफ़ हूंदियूं ऐं तोखे रब जे साम्हूं हिसाब ऐं किताब ॾियणो पवंदो। उन वक़्तु छा थींदो, उन वक़्तु छा थींदो जॾहिं अल्लाह अहकमुल हाकिमीन जी अदालत में बीहंदासीं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जॾहिं अल्लाह जी अदालत में ईंदो हिन जे विच में अल्लाह जे विच में को तर्जमानी करण वारो कोन, ला तख्फा मिनकुम खाफिया। रब्बुल आलमीन फरमायो का ॻाल्हि लिखियल कान, ला याज़ुबु अन्हु मिस्काल ज़र्रा। और रब्बुल आलमीन का ज़र्रे बराबर ॻाल्हि को मख्फी न हूंदी आहे। अला यअलमु मन ख़लक़, जे तव्हांखे पैदा कयो अच्छा उन्हें के ख़बर कान पवंदी, जे रब खे सभु ख़बर आहे मुंहिंजो बंदो केॾो मुज़रिम आहे, उन्हें जे साम्हूं बीहणो आहे। जे रब खे ख़बर आहे ला यज़िल्लु रब्बी वला यंसा, जेको रब वेसर खां पाक आहे उन्हें जे साम्हूं बीहणो, जेको अल्लाह हर शइ ते गवाह आहे उन्हें रब जे साम्हूं बीहणो आहे। या लबु काइनतल आयुन, जेको अखियुनि जी ख़यानत खे ॼाणे उन्हें रब जे साम्हूं बीहणो। वमा तुख़फी सुदूर, जेको रब दिल जा राज़ ॼाणे उन्हें रब जे साम्हूं बीहणो। मुसलमानों ही हज़ारे गुनाह खणी आया आहिनि, लातादाद जुर्म खणी आया आहिनि, नमाज छॾण जो गुनाह, शिरक जो गुनाह, बिदअत जो गुनाह, वालिदैन जी नाफरमानी जो गुनाह, पाड़ेसी ते ज़ुल्म ऐं सितम जो गुनाह, मिस्कीन ऐं यतीम खे ताना ऐं मेणा ॾियण जो गुनाह, ई बेशुमार गुनाह खणी के रब जे साम्हूं आयासीं। छा थियो? हिकिड़ो ई अल्लाह, गुनाह खे छॾे अल्लाह जे दर ते पहुचे, रब्बुल आलमीन जे दर ते तौबा करियो। ऐं मुसलमानों इन तौबा खां पहिरियां हिकु एहसास जी ज़रूरत। कहिड़े एहसास जी ज़रूरत? इन एहसास जी ज़रूरत पहिरियां असां मञूं त सही वाक़ई गुनहगार, अॼोके दौर जो वॾो अलमियो इहो आहे, गुनहगार मञे नथो त गुनहगार। पहिरियां इतराफ़ त करियूं वाक़ई मूंखां गुनाह थियो आहे। अबू बकर आया, अल्लाह जे नबी अली दुआ अदोबी फी सलाती, अल्लाह के नबी का दुआ सिखायो जेका नमाज में पढ़ा। पाण फरमाइनि था कुल अल्लाहुम्मा इन्नी ज़लमतु नफ़्सी,
जुल्मन कसीरा। अबू बकर चो वो पानी जात ते तमाम बड़ा जुल्म गया है। अबू बकर जड़ो यार हार होते तलाक पानी जान ते बड़ा जुल्म गया। मुसलमानों हमारे पंहिंजे बारे में छा क्या, असांजे पानी जात के बारे में छा क्या। जेकर अबू बकर रज़ी अल्लाह अन्हु भी चए ते मुझा अल्लाह पानी जात ते बड़ा जुल्म गया। आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ही चए रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्ना मिनल खासिरीन। ए अल्लाह सफाए जान ते जुल्म किया, सॼो वजूद गुनाह सां भरियल, ये पूरी जिंदगी गुनाह सां भरियल आहे। मुसलमान एतराफ़ त कयो, मञो त सही, तस्लीम त कयो वाक़ई आऊं गुनहगार आहियां, वाक़ई मूंखां ग़लती थी वई आहे। ऐं पोइ इन एतराफ़ सां गॾु अल्लाह जे दर ते उठी अचो, उहे एहसासात खणी अचो, उहे जज़्बात खणी अचो। सहाबी आयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूद आहे, रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वेझो पहुतो, वॾे दुख भरे अल्फाज में, गमज़दा अल्फाज में चवण लॻो, वाह ज़ुनूबा, हाय मुंहिंजा गुनाह, मुंहिंजे गुनाहनि त मूंखे हलाक करे छॾियो, मुंहिंजे गुनाहनि त मूंखे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो। अल्लाह जे रसूल जो सहाबी आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं आयो आहे, छा पियो चए, हाय मुंहिंजा गुनाह, मुंहिंजे गुनाहनि त मूंखे हलाक करे छॾियो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, वेझो अचो ऐं दुआ पढ़ो। दुआ कहिड़ी आहे? अल्लाहुम्मा इन्ना मग़फ़िरतका अवसअ मिन ज़ुनूबी व रहमतका अर्जा इन्नी मिन अमली। ए अल्लाह, बेशक तुझी रहमत मुझे गुनाहन का तमाम वसी है। ए अल्लाह, बेशक तुझी रहमत मुझे गुनाहन का तमाम घड़ी वसी है। ए अल्लाह, तुझी मग़फ़िरत भी खुशा दिया, अल्लाह तुझी रहमत दुनिया उम्मीद रखा दो। सहाबी दुआ पढ़ी, वही रहमतुल लिल आलमीन फरमायो बेगम को पढ़ो। सहाबी बेगम को दुआ पढ़ी, अल्लाह के नबी फरमायो 3 दफो पढ़ो। सहाबी 3 दफो या दुआ पढ़ी, पाण फरमाइनि था, को कद गफ़र अल्लाहु लक ज़ंबक, मुंहिंजा सहाबी हाण उथ, तोखे इजाज़त आहे तूं वञी सघीं थो, अर्श रब तुंहिंजा सभु गुनाह माफ़ करे छॾिया। मुसलमान अचो त सही, पंहिंजे रब खां मुतालबा त करियो, अल्लाह कबूल हाकिमीन जे साम्हूं दरख़्वास्त त करियो, अल्लाह जे साम्हूं रोअण सिखो, पंहिंजे गुनाहनि जो एतराफ़ करियो। पाण निमाज़ शुरू कंदा आहियूं, निमाज़ जी इब्तिदा थींदी आहे, अमूमन मुझे भाइयों के हिकिड़ी दुआ याद आहे, कहिड़ी सुब्हानक अल्लाहुम्मा। अक्सर असांजा भाई इहा दुआ पढ़नि था, पर हिकु ॿी दुआ आहे, अल्लाहुम्मा बाइद बैनी व बैन ख़तायाया कमा बाअदत बैनल मशरिक़ि वल मग़रिब। ए मुंहिंजा अल्लाह, मुंहिंजे विच में ऐं मुंहिंजे गुनाहनि जे विच में ईअं फ़ासिलो कर जीअं तो ओभर ऐं ओलह जे विच में फ़ासिलो रखियो आहे। अल्लाहुम्मा नक़्क़िनी मिनल ख़ताया कमा नक़्क़ैत अस-सौबल अबयज़ मिनद दनस। अल्लाह मूंखे गुनाहनि खां धोई ईअं साफ़ करे छॾ जीअं अच्छे कपड़े खे दागनि खां साफ़ कयो वेंदो आहे। अल्लाहुम्मा अग़सिल मिन ख़तायाया, ए अल्लाह मुंहिंजे गुनाहनि खां मूंखे धोई छॾ थधे पाणी सां, बर्फ़ सां ऐं मींहं मां वसंदड़ गड़नि सां मूंखे धोई साफ़ करे छॾ। हे बंदो अल्लाहु अकबर चई, सीने ते हथ ॿधे अल्लाह जी अदालत में बीठो आहे, पहिरियों सवाल करे रहियो आहे, अल्लाह मां गुनाहनि खां माफ़ी चाहियां, अल्लाह मूंखे माफ़ कया। अल्लाह गुनाहनि खां नफ़रत थी वञे, अल्लाह गुनाहनि खां परे थी वञा, अल्लाह गुनाह मुंहिंजे वेझा न अचे न, मां गुनाहनि जे वेझो न वञा। असांजी सॼी ज़िंदगी गुज़री, कंहिं सोचियो था गुनाहगार, कंहिं सोचियो त मूंखां केतिरियूं ग़लतियूं थी वियूं आहिनि। मुसलमानों निमाज़ी भाइरो, बेनमाज़ी भाइरो, मां अवां सभु ख़ातिब आहियां, ॿिया गुनाह पंहिंजी जाइ ते। अल्लाह जेकॾहिं सिर्फ़ हिकिड़े गुनाह जो हिसाब करे, ए मुंहिंजा बंदा तो निमाज़ छो छॾी, तोखां फ़र्ज़ निमाज़ छो रहिजी वई, छा जवाब ॾींदासीं? अल्लाह मेहमान आयो तॾहिं कोन पढ़े, छा अल्लाह रब्बुल आलमीन खे ही चवंदासीं, अल्लाह मुंहिंजे दिल तस्लीम कोन कयो, मां निमाज़ से कोन आयुसि? छा अल्लाह खे ही चवंदासीं, अल्लाह मुंहिंजे दुकान जो मसलो, अल्लाह मुंहिंजी बनी फसल जो मसलो हो? छा रब खे इहो जवाब ॾींदासीं, नऊज़ बिल्लाह, ते अल्लाह मुंहिंजा कपिड़ा पाक कोन आया, मूं तेरे करे निमाज़ कोन पढ़ी? अल्लाह जो फर्ज़ आहे, मामूली ॻाल्हि कोन्हे। निमाज़ छॾण जो सिर्फ़ हिकिड़ो जुर्म, जेकर अल्लाह इन जो इंतसाब करे। ऐं ॿिए पासे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, निमाज़ सां एॾी मोहबत,
सहाबा किराम के नमाज साहिरी मोहब्बत से मुस्लिम सुनत तिरमिज़ी के अल्फाज है रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मैदान जिहाद में मौजूद है कुफार सा जंग जारी है जोर नमाज टाइम थियो इमाम लंबिया इमाम जे मुसल्ले ते बीठा है सहाबा जी मुकम्मल जमात वक्ती तौर पे जंग के रोके वडे इत्मीनान सुकून सा अल्लाह जे सामो अल्लाह जे हुजूर पेश आए अल्लाह अकबर से नमाज पढ़ पिया काफिर सोचो थे हमलो कजे या न कजे हर वक्त नमाज में आए वो इबादत में है जेकर हमलो कंदा से ते हियर इनन के खत्म करे सकुता उनन जो मशवरो थियो आ मशवरे में काफिर जो चवन लगा हियर हिनन जी हिकड़ी नमाज आ हिन नमाज का पो हिनन जी बी नमाज जो टाइम देनो केड़ी विची नमाज हिया अहब इलैहि मिन अल औलाद जरा विची जी नमाज जो टाइम थींदो या नमाज अल्लाह जे नबी के ऐं उनन जे सहाबा के उनन जे बच्चन खां वधीक प्यारी समझो था पुत्र सां केतरी मोहब्बत हो समझो था मेहरबान पी के पंहिंजे औलाद सां केतिरो प्यार हूंदो आहे काफिर चवनि पिया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ऐं सहाबा किराम खे नमाज सां एॾी मोहब्बत आहे जेतिरी मोहब्बत तूं पंहिंजे औलाद सां बि कोन्ह अल्लाह जा वारो छा वाकई असां नमाज सां एतिरी मोहब्बत करियो छा असांजी नमाज सां एतिरी ज़ात आहे हींअर मस्जिद भरियल आहे फजर नमाज जे टाइम ते शायद मस्जिद खाली हो केतरा पढ़न गोटबा केतरा नमाज ईंदा ऐं मुसलमानो इहो हिकिड़ो मंज़र हो काफिर जॾहिं इहे अल्फाज़ चवनि था हाणे ॿिए मंज़र ते गौर करियो था जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम आया अल्लाह जा नबी काफिरनि जी प्लानिंग थी आहे जेकॾहिं अवां सभु या सभु जमात सां नमाज पढ़ण में मसरूफ़ थी वियो त काफिरनि प्लानिंग कई आहे तव्हांजे मथां हमलो थी वेंदो हिक हमले में ताजे तमाम मुजाहिदीन जो खात्मो थी वेंदो उन खां बाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज पढ़ाइनि पिया जंग हलंदी रही असर नमाज जो टाइम थियो दुश्मन साम्हूं आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमामत जे लाइ बीठा आहिनि सहाबा किराम बस उठायो आहे नमाज़ियो तव्हां ॿुधो नमाज सां मोहब्बत कीअं हूंदी आहे बेनमाज़ियो अवां ॿुधो नमाज सां मोहब्बत कीअं थींदी आहे दुश्मन साम्हूं आहे तलवार भी उन वटि आहे तीर भी उन वटि आहे बेज़ो बची भाला भी मौजूद आहिनि हमलो करे त हमलो करे सघे थो रहमतुल आलमीन अल्लाहु अकबर जे इमामत जे मुसल्ले ते बीठा आहिनि सहाबा बस उठाए अल्लाह जे नबी जी इब्तिदा में मौजूद है क़ियाम गॾु कनि था रुकू गॾु कनि था रहमतुल आलमीन सजदे में वञनि था पहिरीं सफ़ अल्लाह जे नबी सां गॾु सजदे में आहे ॿी सफ़ जीअं बीठल हुई ईअं बीठी रही असलहे खां उहे गाफ़िल कोन थिया तलवारनि खां उहे गाफ़िल कोन थिया उन नमाज़ जो मंज़र छा हूंदो जे नमाज़ में असलहो बि गॾु हुजे ऐं क़ियाम बि हुजे जे नमाज़ में रुकू बि हुजे ऐं असो बि गॾु हुजे जे नमाज़ में दुश्मन सां टक्कर ऐं मुक़ाबिलो बि हुजे रब जे साम्हूं इंसान सर्व सुजूद में के रहमतुल आलमीन सजदो करे उथिया सहाबा जी पहिरीं सफ़ पोइते हली वई ॿी सफ़ वरी अॻिते आई नबी अलैहिस्सलातु वस्सलाम क़ियाम कयो सभिनी गॾु क़ियाम कयो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम रुकू में विया सभई गॾु रुकू में विया रहमतुल आलमीन जीअं सजदे में विया हाणे वरी पहिरीं सफ़ सजदे में वई ऐं ॿी सफ़ सिधी बीठी रही मुसलमान सोचो उन नमाज़ जो मंज़र छा हूंदो दुश्मन साम्हूं हुजे ऐं रब जो निमाज़ी बंदो सजदे में हुजे दुश्मन साम्हूं हुजे अल्लाह जो निमाज़ी मानो अल्लाह जी अदालत में हथ ॿधी बीठल हुजे उन नमाज़ जो ज़ाइक़ो छा हूंदो उन नमाज़ में सुरूर छा हूंदो उन नमाज़ में लज़्ज़त छा हूंदी अॼु छा चइजे जॾहिं दिलि बदिलजी वई मुंहिंजो भाउ चवंदो आहे साईं मौसीक़ी में सुकून मिलंदो आहे कुरान में सुकून न मिलंदो आहे अल्लाह जा वादा जॾहिं दिल जी सोच दिल जा जज़्बात बदिलजी वञनि पोइ भला ज़िंदगी में किथां सुकून मोमिन के तो कुरान में सुकून मिलंदो आहे उनके मौसीक़ी में सुकून न मिलंदो आहे मोमिन के नेकी में सुकून मिलंदो आहे उनके गुनाह में सुकून न मिलंदो आहे मोमिन के मस्जिद में सुकून मिलंदो आहे गुनाह की महफिल में उनके सुकून न मिलंदो आहे अॼु ख़यालात बदल लिया अफकार बदल लिया दिल जा जज्बात बदल लिया मुसलमानों जीअण जा अंदाज तब्दील किया अॼु हालात इते पहुता कुरान सालन तक बंदा केर तो सोचे मुझे रब मूंखे कहिड़ी तालीम ॾिनी आहे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तालीम पंहिंजी उम्मत खे सम्झाईंदे इरफानी दुनिया मां रुख़सत थी आहे अॼु कंहिंखे यादि आहे ऐं मुंहिंजे नबी जी ज़िंदगी जो अलविदाई मंज़र सही बुखारी अल्लाह अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमाए थियो रहमतुल आलमीन मुझे उछले विया
शहादत जी आखिरी आसमान ना बुलंद थी वई मुझे हमारे महबूब जा आखिरी जुमला विया कदे ते वेंदा आहिनि सभिनी खे यादि हूंदो आहे से मरहूम सां मुंहिंजी ज़िंदगी जी आखिरी मुलाक़ात हुई हुन ही लफ़्ज़ मूंखे चया हुया मूंखे अॼु बि यादि आहे मूंखे अॼु बि उहो मंज़र यादि आहे रहमतुल लिल आलमीन जी ज़िंदगी जी आखिरी जुमला के ॿुधाया अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमाइनि थियो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं थां मौजूद आहे जंहिंमें पानी पियल आहे पंहिंजो हथ उन पानी में दाख़िल कनि था हथ पुसाए पंहिंजो हथ पंहिंजे चेहरे ते फेरनि था मुंह खे थधो कनि था ऐं वरी दुआ घुरनि था ला इलाहा इल्लल्लाह इन्न लिल मौति लसकरात अल्लाह तोखां अलावा को माबूद कोन्हे सकरात जी सख्ती तमाम शदीद आहे जॾहिं सकरात जी शिद्दत मोहम्मद ते वाई आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमानों पंहिंजो सोचे वठो ऐं पंहिंजे बारे में सोचां त हिन मंज़र में छा थियो कफन पाइण खां पोइ छा थियो लह जी अंधेरी कोठड़ी में छा थियो अल्लाह जी अदालत में बीहण खां पोइ असांजो छा थींदो जॾहिं पूरी इंसानियत बीठल हूंदी असीं रब जे साम्हूं बीहंदासीं मुसलमानों उन वक़्त छा थींदो जॾहिं अल्लाह कबुल हाकिमीन जी अदालत में वेंदासीं रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अल्लाहुम्मा इन्नी अला सकरातिल मौत अल्लाह सकरात जी सख्ती ते मूं मोहम्मद जी मदद फरमा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरा अल्लाह जे नबी ये दुआ घुरंदा वञनि ये अल्फाज चवंदे चवंदे शहादत जी आखिरी आसमान ना बुलंद कनि था ज़बान ते मुंहिंजे अवां जे महबूब जा आखिरी लफ़्ज़ आखिरी कलिमात अलविदाई कलिमात अचनि था अल्लाहुम्मा ग़फ़िरली ए अल्लाह मूंखे माफ़ फरमा केर मासूम करे खता मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांडे रब के दरखास्त कर पिया जिंदगी जा अलविदाई कलिमात चवनि पिया इख्तितामी कलिमात चवनि पिया अल्लाहुम्मा ग़फ़िरली वरहमनी वअल्हिक़नी बिर्रफ़ीक़ अल्लाह मूंखे माफ़ फरमा अल्लाह ओ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते रहम फरमा ए अल्लाह मूंखे बुलंद ऐं बाला दोस्तनि में शामिल फरमा सोचो त सही वींदे वींदे चवंदासीं त छा चवंदासीं कलिमात केड़ा हूंदा इन जिंदगी जा अल्फाज केड़ा हूंदा इख्तितामी महफिलों ऐं इख्तितामी कचहरियूं कहिड़ियूं हुजनि मुसलमानों हिकु दिहाड़े मलकुल मौत खे अचणो आहे ऐं ज़िंदगी जो ख़ात्मो थियणो आहे सोचो वेंदासीं त कीअं वेंदासीं असांखे केतिरी माफ़ी घुरणु खपे केतिरा भेरा इस्तिग़फ़ार करणु खपे अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था और रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु मौजूद आया इन कुन्ना लनउद्दु मिन रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी मजलिस वाहिद पाण फरमाइनि था हिकु महफ़िल में हिकिड़ी मजलिस में हिकिड़ी निशिस्त में अल्लाह जे नबी सां गॾु वेंदासीं ऐं असीं शुमार कंदासीं अल्लाह जे नबी दुआ पढ़ंदा हुआ वही पढ़ंदा हा मुसलसल पढ़ंदा ही रहंदा हा केड़ी दुआ रब्बि ग़फ़िरली व तुब अलैया इन्नका अंतत तव्वाबुर रहीम ए अल्लाह मूंखे माफ़ फरमा ए अल्लाह मुंहिंजी तौबा क़बूल फरमा बेशक तू तव्वाब भी आहे बेशक तू रहीम भी आहे ए अल्लाह तू बार बार तौबा कबूल करण वारो आहे ए अल्लाह तू बार बार पंहिंजे बंदनि ते रहम करण वारो आहे रब्बि ग़फ़िरली मुझा रब मुझे माफ़ फरमा रब्बि ग़फ़िरली मुझा रब मुझे माफ़ फरमा अब्दुल्लाह बिन उमर फरमाइनि था हिकु महफ़िल में असीं ॿुधंदा हुआसीं अल्लाह जे नबी हिकिड़ी दुआ 100 दफ़ा पढ़ंदा जंहिंजे अवाज़ में को गुनाह कयो ओ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु महफ़िल में 100 दफ़ा इस्तिग़फ़ार 100 दफ़ा चए ए अल्लाह मुंहिंजी तौबा ए अल्लाह मुंहिंजी तौबा ए अल्लाह मुंहिंजी तौबा मुसलमानों बेपासे गुनहगार हो लातादाद गुनाह जो मुर्तकिब हो गुनाह जा बेशुमार वज़न करण वारो उम्मती सॼी ज़िंदगी पंहिंजे जान ते ज़ुल्म करण वारो उम्मती हिन केतिरा दफ़ा इस्तिग़फ़ार हिन घणा दफ़ा माफ़ी घुरी हिन अल्लाह का केतिरा दफ़ा इल्तिजाम कयो आहे हिन अल्लाह कबूल हाकिमीन का केतिरा भेरा दरख़्वास्तूं कयो आहे असीं निमाज़ में बीहंदा आहियूं निमाज़ ईअं सम्झो मुकम्मल हुनजो हर रुकन इस्तिग़फ़ार सां भरियल आहे कीअं क़ियाम में बीठासीं अवां दुआ ॿुधी चुका आहियो अल्लाहुम्मा बाइद बैनी ए अल्लाह मुंहिंजे विच में ऐं मुंहिंजे गुनाहनि जे विच में फ़र्क़ु करे छॾ जीअं तो मग़रिब ऐं मशरिक़ जे विच में फ़ासिलो कयो आहे वरी रुकू में वियासीं तस्बीह खां पोइ दुआ घुरीसीं सुब्हानक अल्लाहुम्मा रब्बना व बिहम्दिक अल्लाहुम्मा ग़फ़िरली वरी चयोसीं मुंहिंजा रब तुंहिंजो बंदो रुकू में तोखां सवाल करे रहियो आहे
अल्लाह मूंखे माफ़ फरमा। वरी सदे में वियासीं, वरी ज़बान ते दुआ आई, सुब्हानक अल्लाहुम्मा रब्बना व बिहम्दिका अल्लाहुम्मा इग़फिरली। तस्बीह का बाद वरी चयोसीं, ए मुंहिंजा अल्लाह मूंखे माफ़ फरमा। बिन सदन जे विच में वेठासीं, वरी पढ़ियोसीं रब्बे इग़फिरली, रब्बे इग़फिरली, ए मुंहिंजा रब मूंखे माफ़ फरमा, ए मुंहिंजा रब मूंखे माफ़ फरमा। वरी जेकर तशहुद में वेठासीं, अवां दुआ ॿुधी चुका आहियो, अल्लाहुम्मा इन्नी ज़लमतु नफ़्सी ज़ुल्मन कसीरा फ़ग़फ़िरली फ़इन्नहु ला यग़फ़िरु ज़ुनूबा इल्ला अंत। ए अल्लाह मूं पंहिंजी जान ते ज़ुल्म कया आहिनि, मूंखे माफ़ फरमा। वरी सलाम वरायोसीं, अल्लाहु अकबर चवण खां बाद टे दफ़ा चयोसीं अस्तग़फिरुल्लाह, अस्तग़फिरुल्लाह, अस्तग़फिरुल्लाह। ए अल्लाह मूंखे माफ़ फरमा, ए अल्लाह मूंखे माफ़ फरमा, ए अल्लाह मूंखे माफ़ फरमा। जेकर निमाज़ी बंदो क़ियाम में चए अल्लाह मूंखे माफ़ फरमा, रुकू में चए अल्लाह मूंखे माफ़ फरमा, सजदे में चए अल्लाह मूंखे माफ़ फरमा, तशहुद में चए अल्लाह मूंखे माफ़ फरमा, मुसलमानों को केतिरा भेरा इस्तिग़फ़ार करण, केतिरा भेरा रब्बुल आलमीन का सवाल करण खपे। जिंदगी जे हर लम्हे जी आदत ठाहियो, पंहिंजी जिंदगी जी हर महफ़िल जो उसूल ठाहियो, पंहिंजे अल्फाज़ में इन जुमले की आदत बनाए छॾियो, अस्तग़फिरुल्लाह, ए अल्लाह मूंखे माफ़, अस्तग़फिरुल्लाह, ए अल्लाह मूंखे माफ़ फरमा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, या अय्युहन्नास तूबू इलल्लाहि वस्तग़फिरुहु फ़इन्नी अतूबु इलल्लाह फिल यौमि मिअता मर्रा। ए इंसानो, पंहिंजे गुनाहनि जी अल्लाह खां माफ़ी घुरो, तौबा करियो, इस्तिग़फ़ार करियो। फ़इन्नी अतूबु इलल्लाह फिल यौमि मिअता मर्रा। अवां जो महबूब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमाइनि था, हिकिड़े दिहाड़े में आऊं पंहिंजे रब खां 100 दफ़ा माफ़ी घुरंदो आहियां, अल्लाह मूंखे माफ़ फरमा, ए अल्लाह मूंखे माफ़ फरमा, ए अल्लाह मूंखे माफ़ फरमा। जेकर रहमतुल लिल आलमीन उहे 100 दफ़ा हिकिड़े दिहाड़े में चवनि, हिकु ॾींहं में चवनि, ए मुंहिंजा रब मूंखे माफ़, ए मुंहिंजा रब मूंखे माफ़ फरमा, ए मुंहिंजा अल्लाह मूंखे माफ़ फरमा। मुसलमानों को असां गुनहगार उम्मतनि खे केतिरा भेरा चवणु खपे, ए मुंहिंजा रब मूंखे माफ़ फरमा, ए मुंहिंजा ख़ालिक, ए मुंहिंजा मालिक मूंखे माफ़ फरमा। ऐं मुसलमानो, गुनाह खां पोइ शर्मिंदगी जो एहसास, कहिड़ो एहसास? जेकर मुंहिंजे रब मूंखे पकड़ियो त मुंहिंजो छा? जेकर मुंहिंजे रब मूंखे क़यामत जे ॾिहाड़े पुछियो, बंदा ही गुनाह छो कई, त उन वक़्तु मुंहिंजो छा थींदो? इहो एहसास त जेकर मुंहिंजे रब ईअं चयो, मुंहिंजा बंदा तो कूड़ छो ॻाल्हायो, मुंहिंजा बंदा तो निमाज़ छो छॾी, ए मुंहिंजा बंदा तो हराम कमाई छो कई? इन खां पोइ एहसास पैदा थियो, मुंहिंजो रब मूंखे ॾिसी रहियो, मुंहिंजे रब जेकर मूंखां पुछी वरितो त मुंहिंजो छा थींदो? इहो एहसास रज़ी अल्लाह ताला मैदान जिहाद में न विया, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिहाद खां मोटी आया, सहाबा किराम आया, सभिनी पंहिंजा उज़ुर बयान कया, मुनाफिकीन पंहिंजा उज़ुर बयान कया। का फरमाइनि था, मूं दिल में सोचो, अल्लाह जे नबी वटि को उज़ुर बयान कया तो बयान करे सघां थो, को सबब ॿुधाए सघां थो, अल्लाह जे नबी खे चंद कलिमात चई मुतमइन कया करे सघां थो, पर सोच छा वई, ज़हन केॾो पाकीज़ा हो, अफ़कार केॾा आला ऐं मुक़द्दस हुया, उन्हनि जी सोच गुनाह खां केतिरी पाकीज़ा हुई। का फरमाइनि था, इहा सोच आई हुई, लेकिन वरी सोचां थो अल्लाह जे नबी सां ॻाल्हाए, प्यारे पैगंबर खे तो मुतमइन करे ॾींदुसि, पर अर्श जो रब मोहम्मद के ॿुधाए छॾींदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ए मुंहिंजा नबी, तुंहिंजे सहाबी का बि कूड़ ॻाल्हायो हो, उन वक़्तु मुंहिंजो छा थियो? जेकर अल्लाह पंहिंजे पैगंबर खे ॿुधाए छॾींदो त ए मुंहिंजा नबी, तुंहिंजे सहाबी का बि कूड़ ॻाल्हायो हो, तो उन वक़्तु मुंहिंजो छा थींदो? फरमाइनि था, इहो सोचां थो ऐं अल्लाह जे नबी खे चवां थो, ए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, फसूल तैयार हुयो, वॾी जी मोहब्बत हुई, बागात जी मोहब्बत हुई, पचल फसल की मोहब्बत हुई, सोचो सवारी तेज़ आहे, वठंदुसि जल्दी पहुची वेंदुसि, लेकिन इंतज़ार कंदो रहिजी वियुसि, न अची सघियुसि। अल्लाह जा नबी फरमाइनि था, वञ, तुंहिंजे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन पाणी फ़ैसिलो कंदो। मुसलमान छा हुयो? हिकु जुमिलो ई त ॻाल्हाइणो हो, जेको पाण छा चवंदा आहिनि, साईं माण्हुनि खे बेवकूफ़ ठाहे, कूड़ ॻाल्हाइण मुतमइन करे वियो आहे, कूड़ ॻाल्हाइण त मुंहिंजे खाॿे हथ जी राह, कहिड़ो फ़र्क़ु थो पए? हिकु दफ़ो ॻाल्हाईंदुसि, ॿिए दफ़े ॻाल्हाईंदुसि, कारोबार कूड़ खां सवाइ नऊज़ बिल्लाह थींदो ई न आहे, सभु चवंदा, पर जंहिं दिल में अल्लाह जो हया हुजे,
वो काब रजी अल्लाह वारो सोचे मुझे रब मूंखां पुछो तो छा अल्लाह की अदालत में जेकर मूंखां सवाल थियो तो छा थींदो। मुसलमानों ने सोच का बाद सहाबा तो रोंदे रोंदे जिंदगी गुजारी 40 ॾींहं गुजरी विया। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबियात जे हुक्म ॾिनो तो मुझे 3 सहाबा जो दरबार उन्हनि खां अलग थी वञनि, उन्हनि खां जुदा इख्तियार कर। हलाल बिन उमैया रज़ी अल्लाह अन्हु जी घरवारी आई, चवण लगी अल्लाह के नबी मुसलमानों सोच जो हां शर्मिंदगी छा होगी, शर्मिंदगी का एहसास छा होंदा है। गुनाह का पोइ मोमिन रब का केतिरो ॾिजंदो आहे, गुनाह करण का पोइ मोमिन के दिल में अल्लाह जो खौफ केतिरो हूंदो आहे। सहाबी आई चवण लगी अल्लाह के नबी अवांजो नओं हुकुम आयो आहे त असां पंहिंजे घर वारनि खां जुदा थी वञूं। मुंहिंजो मुड़ुस आहे हलाल बिन उमैया, कोड़म जी ॼमार आहे, बुढड़ो थी चुको आहे। जॾहिं खां मां बाइकाट कयो आहे तॾहिं खां वठी अॼु 40 ॾिहाड़ा गुज़री विया आहिनि। मां पंहिंजे घर वारे खे ॾिसी रही आहियां, उनजो हर लम्हो रब जे साम्हूं रोअण में गुज़रे थो। मूंखां ग़लती छो थी, मूंखां गुनाह छो थियो, उनखे एॾी शर्मिंदगी, एॾो अल्लाह रब्बुल आलमीन जो हया आहे। हिकु ग़लती त अल्लाह जे नबी फरमायो मैदान जिहाद में वञो ऐं साहबी न पहुता, 40 ॾिहाड़ा रोंदे रोंदे गुज़री। ताम सां मोहब्बत, खाण सां को ख़ासि ताल्लुक कोन्हे, इंसानियत सां को ताल्लुक कोन्हे, फ़क़त हिकु गम दिल ई दिल में खाए पियो। शर्मिंदगी में कंध झुकियल आहे ऐं शर्मिंदगी जा ॻोढ़ा निगाहनि मां किरनि पिया। गुनाह छो थियो, ग़लती छो थी वई? मुसलमानों ये एहसास किथे है? ऐं सवाल करियां तो ये जज्बात किथे आहिनि? वतख़शन्नास वल्लाहु अहqqu अन तख़शा। अल्लाह फरमाए तो माण्हुनि खां ॾिजो था, तेजो हक़ त रब जो आहे, तो पंहिंजे रब खां ॾिजो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था वल्लाहु अहqqu अन युस्ताया बिनो, माण्हुनि खां हया करियो था। माण्हू ॾिसंदा त छा चवंदा, पहिरियों हक़ त रब जो आहे, अल्लाह खां हया, जे दिल में अल्लाह जो हया। हाणे तूं अच खाली हथ खण, पंहिंजे कंध खे झुका, पंहिंजा ॻोढ़ा किरा, पंहिंजे रब खां सवाल कर। ऊंदाही राति में, तहज्जुद जे औक़ात में, वबिलसारि हुम यस्तग़फिरून, सहरी जे औक़ात में तन्हाई में उथंदो, कॾहिं पंहिंजी निंड बि फिटंदो, पंहिंजे रब सां गुफ़्तगू। अल्लाह कबल हाकिमीन सां कचहरी थे, खाली हथ आसमान ना बुलंद थियनि, दिल में ख़शियत हुजे, अल्लाह रब्बुल आलमीन की ज़ात का शर्मिंदगी हुजे, कंधों ने शर्मिंदगी सां झुकियल हुजे, निगाहों में लुढ़ के ॻोढ़ा हुजे, खाली हथ आसमान ना बुलंद थियनि ऐं चऊं ए मुंहिंजा अल्लाह, ए मुंहिंजा अल्लाह। पोइ हिकु लुढ़क बि किरियो, अल्लाह जो कसम आहे हिकु न किरोड़े गुनाह हूंदा सभु माफ़ थी वेंदा। तो मुसलमानों इन नेकी जे, ख़शियत जे, तक़वा जे एहसास की ज़रूरत आहे, उन जज़्बात की ज़रूरत आहे, शर्मिंदगी जे गुणनि जी ज़रूरत आहे, खुलूस दिल सां इस्तिग़फ़ार ऐं सचाई वारी तौबा जी ज़रूरत आहे। मुंहिंजा